सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे घंटी जे निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां सिखंदासीं त ऑडासिटी में ऑडियो खे एडिट कीअं कंदो आहियां, जेको तक़रीबन काफ़ी सारनि दोस्तनि इहो पुछियो आहे। त अचो त शुरूआत कयूं। ही आहे ऑडासिटी, जेको ओपन सोर्स सॉफ्टवेयर आहे, जेको तव्हांखे फ्री में मिली वेंदो इंटरनेट ते। तव्हां हिनखे सर्च करे डाउनलोड करे सघो था। ऐं यादि रहे सिर्फ़ु कंप्यूटर ऐं मैक में हलंदो आहे, विंडोज़ ऐं मैक में कंप्यूटर में हलंदो आहे, मोबाइल जे लाइ न आहे। हिनखे असां ओपन कंदासीं। ऐं हिते ओके। त ही हिन जो सादो इंटरफेस आहे, जेको तव्हांखे साम्हूं ॾेखारियां थो। त इहो आहे रिकॉर्डिंग जो बटण आहे, हिनखे बंदि करण जो, पॉज़ करण जो, ऐं हिनखे स्टॉप मुकमल तौर ते बीहारण जो बटण आहे। उन खां अलावा हिते फाइल्स मां तव्हां न्यू ते क्लिक करे नओं प्रोजेक्ट ठाहे सघो था। ऐं उन खां अलावा को ऑडियो तव्हां वटि पयल आहे ऑलरेडी रिकॉर्डेड, त तव्हां उनखे हितां ओपन करे खणी सघो था। हिते ॾिसो मूं वटि कुझु ऑडियो पयल आहिनि, उन मां को बि खणणु चाहियां त खणी सघां थो। उन खां अलावा हिते जेकॾहिं आउं रिकॉर्ड करणु चाहियां त करे सघां थो। हिते ॿिया बि काफ़ी सारा ऑप्शन आहिनि जेके ऑडियो खां पोइ असां उन्हनि खे यूज़ कंदासीं। बहरहाल आउं सॼो ट्यूटोरियल तव्हांखे नथो सम्झाए सघां, उन करे सिर्फ़ु आउं एतिरो ॿुधाईंदुसि त आउं हुनखे कीअं यूज़ कंदो आहियां ऐं आउं हुन मां नॉइस वग़ैरह कीअं रिमूव करे इको इफेक्ट वग़ैरह लॻाईंदो आहियां। त सभ खां पहिरीं असां रिकॉर्डिंग जे बटन ते क्लिक कंदासीं, या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं। ऐं जेको कुझु आउं रिकॉर्ड करे रहियो आहियां, इहो सभु कुझु रिकॉर्ड थी रहियो आहे। ओके, हिनखे स्टॉप कंदुसि ऐं तव्हांजे साम्हूं आहे, हिनखे आउं प्ले थो करे वठां। ॾिसो त हिन जो कहिड़ो आवाज़ थो अचे। ते क्लिक कंदासीं, या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं। ऐं जेको कुझु आउं रिकॉर्ड करे रहियो आहियां, इहो सभु कुझु रिकॉर्ड थी रहियो आहे। ओके दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया हूंदा, ॿुधो हूंदो त हिन में काफ़ी नॉइस बि आहे ऐं उन खां अलावा हीअ आवाज़ बि काफ़ी घटि आहे। उन करे असां हिनखे पहिरीं त आवाज़ खे इंक्लूड कंदासीं, थोरो वधाईंदासीं। कीअं? हिनखे सॼे खे असां सिलेक्ट कंदासीं, इफेक्ट ते क्लिक कंदासीं, इफेक्ट ते क्लिक करे एम्पलीफाई, ऐं हिते तव्हां ॾिसो त हिनखे प्रीव्यू ते क्लिक करे हिनखे जो तव्हां वधाए घटि क्लिक कंदासीं, या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं। ऐं जेको कुझु ॾिसी सघो था, हिनखे जेतिरो वधाइणु चाहियो तव्हां वधाए सघो था, घटाए सघो था। अच्छा, हिनखे असां ओके कंदासीं। तव्हां ॾिसी सघो था ऑडियो वारियूं लाइनूं वॾियूं थी वयूं आहिनि। ते क्लिक कंदासीं, या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं। ऐं जेको कुझु आउं रिकॉर्ड करे रहियो आहियां, इहो सभु कुझु रिकॉर्ड थी रहियो आहे। अच्छा, हिन में नॉइस आहे, कुझु सन्हो आवाज़ आहे, उनखे कीअं ख़तमु कजे? तव्हां ॾिसो जिते तव्हांखे नॉइस मिले थी, ॾिसो इन नॉइस खे तव्हां सिलेक्ट कयो। नॉइस खे सिलेक्ट करण खां पोइ तव्हां इफेक्ट ते क्लिक कयो। इफेक्ट ते क्लिक करण खां पोइ नॉइस रिड्यूशन, ऐं इन ते क्लिक करण खां पोइ गेट नॉइस प्रोफाइल, इन ते क्लिक करण खां पोइ सॼे ऑडियो खे सिलेक्ट कयो। ऐं ॿीहर इफेक्ट ते क्लिक करण खां पोइ नॉइस रिड्यूशन ते क्लिक करे हिते तव्हां हिनखे बाय डिफॉल्ट छॾियो त बहितरु आहे, या हिनखे चेंज करे वठो जेतिरो तव्हां हिनखे ॾिसी सघो था। ते प्रीव्यू ते क्लिक करे तव्हां हुनखे जांचे सघो था त केतिरो नॉइस तव्हांखे ख़तमु करणी आहे, हिन मां केतिरी हुजे। बाय डिफॉल्ट एतिरी हूंदी आहे, 3 लाइनूं बराबरि। अच्छा, हिनखे थोरो घटि था करे वठूं। ऐं जीअं असां ओके कंदासीं, हिन मां सॼी नॉइस जेको सूसट हूंदो आहे, सन्हो आवाज़ हूंदो आहे, बंदि कमरे में उहो आवाज़ ईंदो आहे, ऐं उहो सूसट हिन मां ख़तमु थी चुको आहे। कंदासीं, या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं। ऐं जेको कुझु आउं रिकॉर्ड करे रहियो। हाणे हिन आवाज़ खे वधीक बहितर बनाइण जे लाइ आवाज़ खे बहितर बनाइण जे लाइ हिकिड़ो इफेक्ट हिन में ऐड कंदुसि। ऐं उन इफेक्ट जो नालो आहे, तव्हां इक्वलाइज़ेशन ते अचो, ठीकु आहे। ऐं हेठि
हिते तव्हां पहिरीं रखो बेस बूस्ट, इन ते क्लिक करण खां पोइ ओके करियो, बाय डिफॉल्ट छॾे ॾियो ऐं ॿीहर तव्हां इफेक्ट में अचो ऐं इक्वलाइज़ेशन ऐं उन खां पोइ हींअर तव्हां रखो टर्बल बूस्ट। सही आहे, ॿिए वारे तव्हां टर्बल बूस्ट रखो, हुनखे तव्हां चेंज करे सघो था। बहरहाल जीअं आऊं एडिट कंदो आहियां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हाणे कुझु आवाज़ धमाकेदार थी वियो। हाणे इनखे इको जो इफेक्ट लॻाइण जे लाइ तव्हां इको ते अचो ऐं इको यादि रहे ॾिसो 0.1 0.5 लॻाईंदो न तॾहिं भले ई वॾो थी वेंदो, ठीकु आहे। ऐं 0.1 0.1 जीअं 0.5 लॻाईंदासीं त मेहरान अली जेको आख़िर में लॻाईंदो आहे, जंहिं हिसे खे लॻाईंदो आहे ओके। त उन खां अलावा हिन में ॿिया काफ़ी सारा ऑप्शन आहिनि। जीअं तव्हां पंहिंजा वॉइस खे चेंज करणु चाहियो त चेंज पिक ते क्लिक करे हिन जो आवाज़ तव्हां चेंज करे सघो था। बहरहाल हिनखे जेकॾहिं आऊं हिन सॼे खे डिलीट करे हिते सिर्फ़ु लिखां थो 4 ऐं तव्हां ॾिसो त इहो मुंहिंजो आवाज़ सफ़ा चेंज थी वेंदो। ॿुधो हुनखे क्लिक कंदासीं या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिनखे हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं ऐं जेको कुझु आऊं रिकॉर्ड करे रहियो आहियां इहो सभु कुझु रिकॉर्ड थी रहियो आहे। ओके, हिनखे स्टॉप, ठीकु आहे। ऐं अहिड़ी तरह हिनखे तव्हां ज़ूम इन ऐं ज़ूम आउट करे सघो था। उन खां अलावा हिते तव्हांखे हिकिड़ो ऑलरेडी ऑप्शन मिलंदो ऑडियो ट्रैक जे नाले सां, इनखे तव्हां आवाज़ वधाए ऐं घटाए सघो था। इन जे ज़रिए बि क्लिक कंदासीं या के ॿिए सॉफ्टवेयर जे ज़रिए हिनखे हिन मां कुझु रिकॉर्ड कंदासीं ऐं जेको कुझु आऊं रिकॉर्ड करे रहियो आहियां। ओके दोस्तो, ही हुई अॼु जी वीडियो ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाए वठां त हिनखे सेव कीअं कंदासीं। बाद में वीडियो खे ख़तमु करियां, हिनखे असां एक्सपोर्ट ते अची करे जंहिं फॉर्मेट में सेव करणु चाहियूं काफ़ी सारा फॉर्मेट तव्हांखे मिली वेंदा। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हां प्रोजेक्ट खे सेव कयो था या उनजी कॉपी कयो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। हिनखे असां सेव कंदासीं, हिते क्लिक करे असां सेव जे बटन ते क्लिक कंदासीं। हिते लिखियो पियो अॻु में ई कुझु ॿियो नालो, हिते असां हिनखे को नालो ॾींदासीं। मिसाल तौरु मूं हुनखे नालो ॾिनो ऐं जीअं सेव ते क्लिक कंदुसि हीउ सेव थियण में देरी कोन वठंदो आहे। बसि ओके करियो ऐं सेव थी वियो, ठीकु आहे। त दोस्तो, ही हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कजो, छो जो जीअं मुंहिंजे हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं तव्हां हिन वीडियो खे शेयर कयो यूट्यूबरनि सां, जीअं उहे पंहिंजी आवाज़ खे वधीक इंक्लूड करे सघनि। पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखिजो। जेकॾहिं वीडियो खे लाइक न कयो त यादि ॾियारींदो हलां करे वठो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।